نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ونبينا ومحبوبنا ومرشدنا ومولانا محمد ومولانا محمدا عبده ورسوله أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم تبارك الذي جعل في السماء بروجا وجعل فيها سراجا وقمرا منيرا وهو الذي جعل الليل والنهار خلفة لمن أراد أن يذكر أو أراد شكورا وعباد الرحمن الذين يمشون على الأرض هونا وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما والذين يقولون ربنا اصرف عنا
عذاب جهنم إن عذابها كان غراما إنها ساءت مستقرا ومقاما والذين إذا أنفقوا لم يسرفوا ولم يقتروا وكان بين ذلك قواما والذين لا يدعون مع الله إلها آخر ولا يقتلون النفس التي حرم الله إلا بالحق ولا يزنون ومن يفعل ذلك يلقى أثاما يضاعف له العذاب يوم القيامة ويخلد فيه مهانا إلا من تاب وآمن وعمل عملا صالحا فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات وكان الله غفورا رحيما وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم إن الله خلق الجنة لمن أطاعه وإن كان عبدا حبشيا وخلق النار لمن عصاه ولو كان حرا قريشيا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما मुखे लगे तो थक जी पियायो ही मुजाहिद भी सुभान अल्लाह चवण वारो उबासियूं पियो ॾे हाण सुभान अल्लाह केरु चवंदो ये तव्हांजे सुभान अल्लाह जो पेशमाम ही आहे हाणे जे ई नेट ढराई ॾेखारी आहे त पोइ तव्हां त अॻे ई 12 ॾिसो पिया वेझान भला जे थकिजी पिया हुजो त तव्हां मूं ते रहम कयो त मां वाइज़ न कयां तव्हां ते बि रहम कयां त जीअं घर वञी जल्दी सुम्हो हा हाफ़िज़ कुझु थियो आहे त जल्दी जान छॾे आहे त अरबा जी राति
ॿुधाए न तूं हितां ही सभु ॼणा ख़ुशि आहिनि, तूं हकल कई आहे। जागो था, केतिरो बयानु कयां। न न सभु ॾिसां त वोट त वठां न, तव्हां चयो जी 3 कलाक त पाण ॿई वेठा हूंदासीं। अधु कलाक कयां, छो जो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मूंखे गील करण जी आदत कान्हे। हल हला हल हला छॾ जान मौलवी, हाणे माण्हूअ जी थकान पोयां ॿिया मोल गील गीला इहा मूं वटि कान अथव। जल्दी ॻाल्हि कबी, कम जी ॻाल्हि कबी, तकड़ी ॻाल्हि कबी, अॻिले खे सम्झाए हथु कढिबो, बाबा हाणे वञी अमल कर, सम्झो न। ऐं ॿिए नंबर ते जेसि ताईं तव्हां ख़ुशि हूंदव तेसि ताईं बयानु थींदो। हा पुछे फजर ताईं राज़ी आहियो त बिस्मिल्लाह, मौलवी उअई ॿधल आहे। पेशमाम का हिम्मत करे। हिकिड़े ॾींहुं कंहिं शख्स अकेले झंग में का बदसूरत कारी शिकिल ॾिठी। हिन उनखे चयो त केरु आहीं? उन चयसि त मां तुंहिंजो बुरो अमल आहियां, जेसि ताईं तोखे दोज़ख न पहुचायां तेसि ताईं तुंहिंजी जान कोन छॾींदुसि। हिन शख्स ओॾी महिल ई 3 दफ़ा रड़ करे चयो अल्लाह जी पनाह, अल्लाह जी पनाह, अल्लाह जी पनाह, मां अल्लाह जी पनाह थो वठां। तॾहिं उन शिकिल बदसूरत कारी शिकिल उनखे चयो जेकॾहिं तूं अल्लाह जी पनाह थो वठी त पोइ तोखे रस्तो बि मां ॾसियां थी। तूं हीअं कर, तूं न जेकॾहिं नबी पाक ते दुरूद पढ़ी छॾीं त हमेशा मूं मां तुंहिंजी जान छुटी पवंदी। हुक्मा जो कोल आहे, जिस्म जी सलामती चाहियो था त घटि खाईंदा करियो, रूह जी सलामती चाहियो था त गुनाह घटि कंदा करियो, दीन जी सलामती चाहियो था त पोइ दुरूद शरीफ़ घणा पढ़ंदा करियो। हिकिड़े ॾींहुं हिकु शख्स पंहिंजो ख्वाब बयान कयो। जी रात जो सुम्हियो पियुमि, ख्वाब में मूंखे खुश नसीब रात अची वई, जंहिं ख्वाब में मूंखे रसूलुल्लाह जी ज़ियारत नसीब थी वई। जी ख्वाब में ॾिसां थो वॾी साहब किराम अहल बैत आले रसूल जी वॾी जमायत वेठल आहे। उन्हनि जे साम्हूं हिकु वॾो मिंबर आहे, जंहिं ते नूर जे मिंबर ते महबूब ईअं जलवे अफरोज़न जीअं आसमान ते सिज पियो ॿरे। मां ॾिठो जमायत तमामु वॾी हुई, पासा माण्हुनि जा वठी बरसां अची मिंबर जे बीठुसि। ॾिठमि त महबूब साम्हूं वारनि सां ॻाल्हाइनि पिया। मां इरादो कयो त हितां बीठे सही नज़र नथा अचनि, अॻियां वञी वेहां। अॻियां वञी वेठुसि त साईं फौरन पंहिंजो चहिरो मुबारक सॼे पासे करे वरी उन्हनि सां ॻाल्हाइण शुरू करे छॾियो। वेही वेही वॾी देर गुज़री वई। नेठि मुंहिंजी दिलि फ़ैसिलो कयो त चहिरे मुबारक जी चिटी ज़ियारत हितां नथी थी सघे, हेॾां वञी वेहां। उथी जो सॼे पासे वेठुसि त साईं जन फौरन पंहिंजो चहिरो मुबारक फेरे खाॿे पासे करे छॾियो, वरी उन्हनि सां ॻाल्हाइण शुरू करे छॾियो। तॾहिं मां सोचो त साईं जन जो मुंहुं त होॾां थी वियो। वेही 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 काफ़ी देर गुज़री वई। बिलाख़िर उतां उथी अची खॿे पासे अञा मस वेठुसि। साईं जन फौरन पंहिंजो चहिरो वरी साम्हूं वारनि ॾे करे छॾियो। तॾहिं मां पंहिंजो हथ साईं जन जी बांह खे हणी मूं चयो साईं। साईं जन फरमायो जी। मूं चयो साईं नथा सुञाणो मां केरु आहियां? साईं जन फरमायो न,
चई साईं आलिमन खां मां ॿुधो आहे त नबी पंहिंजे उम्मत खे एतिरो थो सुञाणे जो पीउ बि पंहिंजे पुट खे एतिरो नथो सुञाणे सघे। साईं पोइ तव्हां मूंखे नथा सुञाणो? तॾहिं साईं जन फरमाए बेशक आलिमन सच चयो आहे, बेशक पीउ पुट जे रिश्ते खां वधीक नबी पंहिंजी उम्मत खे सुञाणींदो आहे। पर अदा छा कयां, मां सुञाणींदो आहियां ॿिनि शयुनि सां, हिकु पंहिंजी सुन्नत ते अमल सां, ॿियो दुरूद सां। तो में न को आहे सुन्नत न को दुरूद, सुञाणा किथां सुञाणा? चई जीअं साईं जन मूंखे इहे लफ़्ज़ चया, दिल खे हिकिड़ी चोट लगी, ठोकर हिन रहमत जे दरबार मां लगी, अख खुली वई, निंड फिटी वई, ख्वाब टुटी वियो। रात जो अधु हो, पंहिंजे बिस्तर तां रोईंदे लथुस, अल्लाह जे दर मस्जिद में रोईंदे सजदे में किरी चयमि या अल्लाह, हेड़ी आलीशान दरबार जी ज़ियारत नसीब थी, पर सुन्नत ऐं दुरूद न हुजण जे करे महरूमी जी ठोकर मिली आहे। ऐं रब अध रात जो तहज्जुद जूं घड़ियूं आहिनि, तुंहिंजे दर ते वाइदो आहे त जेको कदम खणंदुसि सुन्नत मुताबिक़ खणंदुसि। मुंहिंजो उथण, मुंहिंजो वेहण, मुंहिंजो खाइण, मुंहिंजो पीअण, मुंहिंजी जलवत, मुंहिंजी खलवत, मुंहिंजी मजलिस, मुंहिंजी तन्हाई, मुंहिंजा ॾुख, मुंहिंजा सुख, मुंहिंजो परेशानियूं, मुंहिंजूं ख़ुशियूं, सभु नबी पाक जी सुन्नत मुताबिक़ रहंदियूं। इहो वाइदो ऐं ही बि वाइदो थो कयां त जेतिरो टाइम मूंखे मिलंदो महबूब ते हज़ारे दफ़ा दुरूद पियो पढ़ंदुसि। चई हिकु ज़मानो गुज़री वियो, हर कदम सुन्नत मुताबिक, ऐं हर दम हज़ारे मरतबा मूं दुरूद पे पढ़िया। हिकड़ी रात वरी खुश नसीब अची वई, जंहिं रात मूंखे ॿीहर महबूबन जी मजलिस जी ज़ियारत नसीब थी वई। अल्लाह जे रसूल जी महफिल हुई। चई ख्वाब में छा ॾिसां? वॾी हिकड़ी जमायत वेठल आल अहल बैत, आले रसूल जी, असहाब रसूल ऐं औलियाए इज़ाम किराम जी वॾी जमायत हुई। ऐं मां परे खां गेट मां जुतिन वारी जाइ तां जीअं दाख़िल थियुसि, आहे न तवज्जो, जीअं जुतिन वारी जाइ तां दाख़िल थियुसि त साईं जन जी नज़र मुंहिंजे चेहरे ते पई। फौरन साईं जन हकल करे सॾु करे फरमाया, ओ फलाणा हेॾे आ, हेॾे। चई जीअं महबूब हकल कई, सॾु कयो, मुंहिंजो रूह अची वियो तकण में, डोड़ंदो रुमाल हथ में, माण्हुनि जे विचां थाबड़जंदो, सिधो अची उते पुठुसि महबूब जे मिंबर जे भरिसां। तॾहिं साईं जन पंहिंजो हथ मुबारक मुंहिंजे कुल्हनि ते रखण फरमायो। ॾाढा चवनि सुभान अल्लाह, जल्दी जल्दी चवंदा हलो सुभान अल्लाह। अल्लाह जे महबूब पंहिंजो हथ मुबारक मुंहिंजे कुल्हनि ते रखी फरमायो, हर हफ्ते उम्मत जा आमाल नामा मूं वटि पेश थींदा आहिनि। तुंहिंजे आमाल नामे ते हाणे नज़र कई वई सरापा सुन्नत ई सुन्नत आहे। सरापा तो सुन्नत ई सुन्नत शुरू करे छॾी, दुरूद ई दुरूद आहिनि। मुहम्मद अरबी तोसां वाइदो थो करे क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत कंदुसि। अदा घणनि शयुनि सां शफ़ाअत थी मिले, कहिड़ियूं कहिड़ियूं? सुन्नत ऐं ॿियो दुरूद शरीफ। हाणे सुन्नत जो ही अज़म करे उथो त हर सुन्नत ते अमल करे ज़िंदगी गुज़ारींदासीं। ॿियो दुरूद शरीफ। दुरूद शरीफ त हींअर कैश मूंखे खपे। दुरूद केर केर पढ़ंदो तर्स? घणा पढ़ंदा? हिकु ॿ टे ॼणा कोन पढ़ंदा। पढ़ंदा न, इहो थकिजी पिया इन करे कोन कई, पढ़ंदा। इन करे सभु गॾिजी बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। दुरूद शरीफ अहिड़े दम सां पढ़ो जो रोज़े रसूल ताईं कबूलियत जो शर्फ व शान नसीब थी वञे। बुलंद आवाज़ सां ॿीहर दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद
सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तकज़ीलना बिहा जमीअल हाजात व तुतय्यिरुना बिहा मिन जमीइस सय्यात व तरफ़अना बिहा इंदक आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बादल ममात इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। इल्तियारी हसबा यौमल इला अर्ज़िल हरम बल्लिग सलामी रौज़तन फ़ीहा नबियुल मुहतरम मन वजहुहु शम्सुज़्ज़ुहा मन ख़द्दुहु बद्रुद्दुजा मन ज़ातुहु नूरुल हुदा मन कफ़्फ़ुहु बहरुल हिमम। अर्शल मथे अरबी हलो बलगल उला बिकमालिही सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही वसफ़ो सोने जो सब सुठियो हसनत जमीउ ख़िसालिही मोमिनो गॾिजी पढ़ो सल्लो अलैहि व आलिही। कोई बन गया रौनक पखियां दी कोई छोड़ के शीश महल चलिया। सुभान अल्लाह ॾाढा चओ अञा के कंजूस वेठान चपन के सफ़ा भिचाए चवणो कोने सखी ॾाढा चओ सुभान अल्लाह। कोई बन गया रौनक पखियां दी कोई छोड़ के शीश महल चलिया। कोई पलिया नाज ते नखरा विच कोई रेत गरम ते थली चलिया। कोई भूल गया मकसद आवन दा कोई करके मकसद हल चलिया। इथे दुनिया में हर कोई मुसाफिर ए कोई अज चलिया कोई कल चलिया। सामईन मोहतरम बिरादरान इस्लाम इज्जत माआब मुसलमान भाईरो बुजुर्गो ऐं दोस्तों, 4 शोबानुल मुअज़्ज़म 1443 हिजरी 8 मार्च 2022 रात जे पहर में तवाई असां इन कस्बे सतार बख्श भयो कुंवारन जे बरसां जिला घोटकी जे इन कस्बे में अल्लाह जे घर मस्जिद में दावतो तबलीग जी निस्बत सां अजीम उशान कुरान जी कॉन्फ्रेंस में शरीक थिया आहियूं। दुआए रब्बे लम यज़ल जी बारगाह में फ़कीराना आजिज़ाना इल्तिजा दुआए चल रब्बे करीम तवाई असांजी हिन हाज़री के हिन मजलिस के हिन शिरकत के पांजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। बिरादर मुकर्रम से हाफिज कारी मोहम्मद मूसा साहिब ऐं उन जी पूरी जमायत जी दावत भाई मोहम्मद तैयब सुमरो साहिब ऐं दीगर मुआविनीन मुंतज़मीन जी दावत। काबिल सद एहतराम बुजुर्गो, तार जोड़न जे लाइ दुरूद ज़रूरी आहे। दुरूद शरीफ पढ़ो तो पोइ ॻाल्हि जल्दी मुख़्तसिर करे ख़त्म कयो। के सलाह कनि पिया भॼण जी, जे भॼणो हुजे त गॾिजी था हलूं। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबी व बारिक व सल्लिम। मोहतरम दोस्तों, मुखा पेरी काफी उलमाए किराम खुतबा शुआरा
नाथ ख़्वान हजरात ऐं कई दानिशमंदाना गुफ्तगू करण वारा जिन इस्लामी मजहबी नूरानी दीनी गुफ्तगू कई ऐं इन जलसे जो आखिरी बयान जंहिंमें तव्हां असां दुआया कलिमात में शामिल आहियूं। शल अल्लाह साईं असां सभिनी जो ही वेहण अचण हाज़िर थियण शिरकत करण ॿुधण ॿुधाइण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंजूर फरमाए। काबिल सद एहतराम बुजुर्गो, ही जेका मेहनत आहे, ही जलसा, ही बयान, ही मदरसा, ही मस्जिदूं, ही हाफिज, ही तालिब, इस्लामी तंजीमूं, ये नमाजूं, ही तिलावतूं, ही खानकाहूं, ये जेको कुछ मेहनत आ या सिर्फ ऐं सिर्फ आखिरत लाइ मेहनत आ। त असांजो रब हुकुम तो करे आखिरत लाइ करियो, सो असां आखिरत लाइ कयो आहे। हाणे रब असांजो राज़ी थी वञे। कुरान फरमाए थो, मन कान युरीदु हर्सल आखिरत नज़िद लहू फी हर्सिही व मन कान युरीदु हर्सद दुनिया नुअतिही मिनहा व मा लहू फिल आखिरत मिन नसीब। जेके मानू आखिरत लाइ पोख पोखिन था, कुरान फरमाए थो वायदो आ तो उन्हनि जी पोख खे असां वधाए छॾींदासूं। पर जेके मानू वमन कान युरीद हर्सद दुनिया, जेके दुनिया लाइ पोख था पोखिन, कुरान फरमाए तो नोतिही मिनहा, ॾींदासूं थोरो दुनिया में, वमा लहू फिल आखिरत मिन नसीब, पो आखिरत में उन्हनि जो को नसीब कोन होंदो। खटे विया उहे जेके अमल आखिरत लाइ कंदा हुआ। सहाबा किराम त मेहनत करे अमल करे पो रब खां दुआ घुरंदा, या अल्लाह ही जेका खैरात कईसे, ही जेको अमल कयोसे, ही जेका नेकी कईसे, ही जेका खिदमत कईसे, इन जो बदलो दुनिया में न ॾिजां। इहो तो हुकुम कयो आखिरत लाइ, सो आखिरत लाइ कयो आहे। हाणे तूं असां खां राज़ी थी वञ, आखिरत लाइ बदलो रख ॾिजां, दुनिया में न ॾिजां। छो जो हिकिड़े ॾींहुं अचण वारो आहे, जंहिं ॾींहं जो नालो आहे क़यामत, ऐं वो खौफनाक खतरनाक ॾींहुं हूंदो, जंहिं ॾींहुं सूर फूकी वेंदी। अल्लाह जो कुरान फिज़े तर्जुमान रब्बुल आलमीन जो बयान, अल्लाह जो कुरान फरमाए तो सिपारे नंबर 3 में सूरज जो नालो अबस, आयत नंबर 33। अल्लाह जो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, फइज़ा अतिस्साख़ा यौम यफ़िर्रुल मर्उ मिन अख़ीही व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीही लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीही। अल्लाह जो कुरान फरमाए तो जॾहिं साख जी तजल्ली ईंदी, जॾहिं सूर खे फूकियो वेंदो, क़यामत जो मंज़र ईंदो। अल्लाह जो कुरान फरमाए तो हीरा के ध्यान सां ॿुधो, पूरो तवज्जो कयो, कुरान कलाम इंसान सां कहिड़ो तो करे। अल्लाह जो कुरान फरमाए तो यौम यफ़िर्रुल मर्उ मिन अख़ीही व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीही लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीही। अल्लाह जो कुरान फरमाए तो जॾहिं साख जी तजल्ली ईंदी, भाउ भाउ खे ॾिसी भॼी वेंदो। क़यामत जे मंज़र में माण्हू अम्मा खे ॾिसी भॼी वेंदो। व उम्मिही व अबीही, पीउ खे ॾिसी माण्हू भॼी वेंदो। अॼु हर नफ़्स जे मथां वो फ़िक्र हूंदो, माउ खे ॾिसी माण्हू भॼी वेंदो, पीउ खे ॾिसी माण्हू क़यामत जे मंज़र में भॼी वेंदो। कुरान फरमाए तो वसाहिबतिही व बनीही
पंहिंजी ज़ाल खे ॾिसी माण्हू भॼी वेंदो व बनी माना पुटनि खे ॾिसी माण्हू भॼी वेंदो हर नफ़्स जे मथां इहो फ़िक्र हूंदो अॼु अलाए मूंसां छा थींदो अॼु मुंहिंजे आमाल नामे में हिसाबो किताब में अलाए छा थींदो अॼु मुंहिंजी ज़िंदगी जी वीडियो खोली वेंदी तन्हाई जा करतो ताईं गुनाह खोलिया वेंदा मता अम्मा मूंसां गॾो जे मुंहिंजा ऐब ॾिसे मता अबो अची मुंहिंजा ऐब ॾिसे मता भाउ मुंहिंजो अची मुंहिंजी ज़िंदगी जी वीडियो खुलंदी मता ॾिसे इन जे करे उन्हनि खां पासो करे भॼंदो लेकिन हदीस पाक में ओ दुनिया जा इंसानो मुसलमानो उन मंज़र मीज़ान जे भरिसां अल्लाह चार हस्तनि खे बिहारींदो हज़रत आदम खे बिहारींदो हज़रत जिब्रील के बिहारींदो हज़रत इज़राइल के बिहारींदो इमामुल अंबिया सोने नबी हज़रत मोहम्मद रबी के बिहारींदो अल्लाह फरमाईंदो ए मोहम्मद अॼु तुंहिंजी उम्मत जा अमालनि अॼु अखियुनि सां ॾिस जेके तुंहिंजी उम्मत करतूत करे आई आहे तुंहिंजी शरीयत खे बेगानो कयो तुंहिंजे सुन्नत सां बेवफ़ाई कयो तुंहिंजे अमलनि खे ॾींहनि खां उनखे तबीयत के इस्तेमाल कयो शरीयत के पान के छॾे ॾिनो ऐं मोहम्मद अॼु पंहिंजी उम्मत जो हाल पंहिंजी अखियुनि सां ॾिस छा खणी आया आहिनि आख़िरत में अमल ऐं हज़रत आदम खे चयो वेंदो ऐं आदम मता पंहिंजी औलाद जी सिफारिश करी इन खां पहिरीं मीज़ान जे पलड़े में इंसाफ़ जी तराज़ो में अखियुनि सां ॾिस तुंहिंजे उम्मत अमल तुंहिंजा औलाद अमल कहिड़ो खणी आया हज़रत जिब्रील खे चयो वेंदो तो तौरात इंजील ज़बूर ऐं 100 सहीफ़ा ऐं क़ुरान मजीद आसमान तक खणी आए नबी पाक वटि 2000 दफ़ा मर्तबनि खां वधीक आमद रफ़्त तो कयो तो सोचींदे इन्हनि खे जहन्नम में छो चलायो वियो हालांकि शरीयत आसमान तक खणी आयो अॼु अखियुनि सां ॾिस त तुंहिंजी आंदल शरीयत खे कीअं इन्हनि बेक़दरी सां कयो बेक़दरी करे शरीयत सां बेक़दरी कयो अॼु तूं बि हिते बि हज़रत इज़राइल खे अल्लाह फरमाईंदो तूं बि हिते बि अॼु मुस्लमाननि जे लाइ जेकॾहिं तूं साह कढण वए उन्हनि जी शायदि तौर ले जा कुरान फरमाए तो फैज़ा यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शानुन युग़नीहि अॼु हर नफ़्स जे मथां हिकिड़ो फ़िक्र सवार हूंदो अॼु अलाए मुंहिंजो छा थींदो उन ॾींहुं जेके माण्हू क़ुरान फरमाए थो इंसाफ़ जी तराजू क़ाइम कई वेंदी जे भलाई जो कयो हूंदो ज़र्रो अॼु पूरो बदिलो ॾिसंदो जे बुराई जो कयो हूंदो ज़र्रो बि अॼु पूरो बदिलो मिलंदो भला भाग उन्हनि जा जेके गुनाहनि खां बची नेकियूं खणी आया छा फूकी वेंदी राजा चओ सूर छा आहे इहो सवाल आहे हाणे जवाब मां थो ॿुधायां सूर छा आहे तव्हां त आलिमनि खां ॿुधो हूंदो सूर फूकी वेंदी त ॿुधण वारो माठ करे वेंदो अलाए छा आहे सूर मौलवियुनि खे ख़बर आहे अॼु तव्हां ॿुधी छॾियो हदीस पाक में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम जी मजलिस में सहाबा किराम सवाल कयो उन्हनि पाण में सलाह कई अबू हुरैरा के अॻियां कयो जेको नबी पाक खां सवाल कंदो साईं जवाब ॾींदा असां ॿुधंदासीं सवाल कहिड़ो सूर छा आहे हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु वेझो आयो चई ऐ अल्लाह जा रसूल मुंहिंजा पीउ मां तव्हां जे मथां कुर्बान हुजनि साईं सूर छा आहे जेका फूकी वेंदी अल्लाह के महबूब नबी हजरत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाए सूर फूकी वेंदी उहा सूर इहा नूर जो एक सिंह जेको साइज में 7 आसमाननि जे बराबर 7 ज़मीनुनि जे बराबर अल्लाह जो कुरान फरमाए तो अल्लाजी खलक़ अस्समावाति वल अर्ज़ फी 6 अय्याम अल्लाह जो कुरान फरमाए तो इन सूर के अल्लाह पैदा फरमायो
इन सूर के पैदा फरमाई। 6 ॾींहनि में अल्लाह 7 ज़मीनूं 7 आसमान पैदा कया। त इन्हनि 7 ॾींहनि इन्हनि 6 ॾींहनि में 7 आसमान जॾहिं अल्लाह पैदा फरमाया, 7 ज़मीनूं जॾहिं अल्लाह पैदा फरमायो, तॾहिं अल्लाह इन्हनि सां गॾु सूर खे बि पैदा फरमायो। नूर जो हिकु सिंह जंहिंजी माप 7 ज़मीनुनि जे बराबर। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन सूर फूकण जो हुकुम फरमाईंदो, जॾहिं अल्लाह सूर खे पैदा फरमायो त हज़रत इस्राफील अलैहिस्सलाम के अल्लाह रब्बुल आलमीन व सूर ॾिनी। ओ इस्राफील जी रब जलील, अल्लाह फरमाए इस्राफील इन सूर के पकड़। जॾहिं मां नाराज़ थी वेंदो, जॾहिं दुनिया मां ईमान ख़त्म थी वेंदो, दिलिल मां ईमान ख़त्म थी वेंदो, किताबनि मां ईमान ख़त्म थी वेंदो, मुआशरत मां ईमान ख़त्म थी वेंदो, माहौल जी सियासत मां ईमान ख़त्म थी वेंदो, जॾहिं दुनिया जे ज़र्रे ज़र्रे मां ईमान ख़त्म थी वेंदो, तॾहिं मां अल्लाह जलाल में ईंदुसि, मां अल्लाह कावड़ जी पवंदुसि। पंहिंजे जलाल से जॾहिं तोखे हुकुम कयां सूर फूक, त तूं सूर फूकण शुरू कजां। हदीस पाक में या रब्बुल आलमीन जा महबूब फरमाइनि था, हज़रत इस्राफील के अल्लाह सूर ॾिनी। हज़रत इस्राफील व सूर वात में विझी हथनि सां पकड़े निगाह अर्श मजीद ना करे आसरे में बीठो आहे। केॾी महिल तो अल्लाह हुकुम करे त मां सूर फूकण शुरू कयां। रिवायत में अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं ॾिसंदो मुंहिंजो ईमान बेगानो थी वियो। हदीस पाक में ईमान माण्हुनि जे दिलिल मां, ईमान माण्हुनि जे घरनि मां निकिरी वेंदो, माण्हुनि जे माहौल मां जॾहिं ईमान निकिरी वेंदो त पोइ किताबनि मां बि ईमान निकिरी वेंदो, ज़ुबानुनि मां बि ईमान निकिरी वेंदो, लछणनि इख़लाक़नि मां अमल मां ईमान निकिरी वेंदो। तॾहिं ईमान रोईंदो 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 रसूलुल्लाह जे रोज़े जो दरवाज़ो खड़काईंदो, रसूलुल्लाह जे रोज़े जो दरवाज़ो खड़काए आवाज़ ॾींदो, या नबी अल्लाह माण्हुनि मूंखे छॾे ॾिनो, अॼु तुंहिंजे दरवाज़े ते दाहीं आयो आहियां। ऐं महबूब किबरिया मुहम्मद अरबी, मां तुंहिंजी दरबार में दाहीं आयो आहियां, किॾां वञा कहिड़ा काॾे वञा। अल्लाह जा महबूब फरमाईंदा, ओ ईमान मुंहिंजे अंदर रोज़े में हलिया, मुंहिंजी कब्र में तो सम पाण सां गॾु तोखे पनाह ॾियां। हदीस पाक जा लफ़्ज़ अरबी जा ई आहिनि। नबी पाक फरमाता इन्नल ईमान लयारिज़ु इलल मदीना कमा तारिज़ुल हय्यतु इला जुहरिहा। बेशक ईमान जॾहिं निकिरी वेंदो पोइ ईअं अची बिरड़ जीअं नांग बिरड़ में अची लिकंदो आहे, तॾहिं ईमान मुंहिंजे रोज़े में कब्र मुबारक में मूंसां गॾु अची लिकंदो। पूरो तवज्जो कजो। ईमान रोईंदो मोकिलाईंदो, नबी जे रोज़े में आयो, होॾां अल्लाह कावड़ जी पवंदो, कावड़ में फरमाईंदो इस्राफील सूर फूक। 3 सूरूं फूकींदो। घणियूं? अया थकिजी पिया हुजो त हाणे दुआ घुरो। घणियूं सूरूं फूकींदो? 3 सूर फूकींदो। तवज्जो कजो कीअं छा थींदो? हदीस पाक में जने पेरी सूर फूकी वेंदी, घबराहट जी सूर थी वेंदी। पेरी सूर घबराहट जी होंदी, घबराहट ही घबराहट। जने हज़रत इस्राफील अलैहिस्सलाम सूर फूकण शुरू कंदो, मायुनि जा बच्चा पेटनि मां किरी पवंदा, थन प्याक बच्चा मायुनि खां विसरी वेंदा। मर्द मुंह कंदा जबलनि जे तरफ़, जबलनि वारा मुंह कंदा बहिराड़ियुनि जे तरफ़, बहिराड़ी वारा शहरनि जे तरफ़ मुंह कंदा। घबराहट एतिरी थींदी जो सभु जानवर विणंदड़ जानवर वहशी बि अच गॾु अची बीहंदा, नांग विछूं भलाऊं बकरियूं शींहं सभु गॾु अची बीहंदा। जहिड़ो कोई उन्हनि में कोन हूंदो, सभु उहे घबराहट में घबरायल हूंदा। ऐं आसमान बि वेड़ियो वेंदो, सिज बि वेड़ियो वेंदो। अल्लाह जो क़ुरान हुन जो नक्शो बयान कयो, अजीब नक्शो अल्लाह जो क़ुरान बयान कयो है। अल्लाह जो क़ुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इज़ा शम्स को
कुयरत वइज़ल नजुम कदरत वइज़ल जिबाल सुयरत वइज़ल इशार उत्तिलत वइज़ल वुहूश उशरत वइज़ल बिहार सुज्जरत वइज़ल नफूस ज़ुविजत वइज़ल मौऊदत सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत। सितारन ते घबराहट, आसमान का जमीन ताईं घबराहट होंदी। अल्लाह तावन में फरमाइंदो ओ इसराफील बी बसूर फूक, जने बी सूर फूकी वेंदी तमाम अक़वाम दुनिया में मौत जो पैगाम दो। अज इंसानन ते भी मौत दो, अज जिन्नात ते भी मौत दो, जानवरन ते भी मौत दो, हैवानन ते भी मौत दो, पखिन परिंदन ते त मौत दो, पर जबलन जे पत्थर ते मौत दो मेण वांगुर नरम थी पवंदा। पानी ते मौत दो बाहि लगी वेंदी, आसमानन ते मौत दो वेड़ा वींदा। अल्लाह रब्बुल आलमीन गैज़ो गज़ब में होंदो, जलाल जब्बार जो अरूज से होंदो, उन माल अल्लाह तावन में फरमाइंदो पूरी कायनात जने मौत जो शिकार थी दी पछाड़ी में हजरत इस्राइल ते भी मौत दो। अल्लाह फरमाइंदो हजरत इसराफील के बियर पैदा करे फरमाइंदो हाने बियो दफो भी मौत, हाने चो दफो सूर फूक, छो जो जान मट जनो वींदो, जान मट जनो वींदो तेरी सूरत घबराहट जी आंदी, बी सूर मौत जो शिकार बन जंदी, तने सबनी के मौत दो। सूर पकड़ वारे जे हथा सूर छड़ाए जी वेंदी, हजरत इसराफील ते भी मौत दो। पूरी कायनात जदे मौत दो। अल्लाह पुछा कंदो बाकी केर बचो, इस्राइल थरकंदे डकंदे अर्ज कंदो या अल्लाह तू हय्युल कय्यूम ज़ाता, तो ते मौत फना का तू पाका, तो ते मौत कोने, तो ते फना कोने, तो ते ज़वाल कोने, तो ते खत्म थियन कोने, तो ते ज़वाल कोने। या अल्लाह मखलूक में मां इस्राइल अकेलो अजीब बचो आया। अल्लाह फरमाई दो ओ इस्राइल तू भी मरी वन। अल्लाह पज गए जो गजब सा हजरत इस्राइल के फरमाई दो तो ते भी मौत अची वने। रवायत में हजरत इस्राइल अलैहिस्सलाम एडी वडी कूक करे मथा थी करंदो, जेकर दुनिया कायम हो जे आ तब क़यामत अची वने आ, पर रड़ करे उन जो रूह निकरी वेंदो। तो अल्लाह अकेले तना वल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। सजो जहान खत्म, जमीन ते खामोशी, आसमान ते खामोशी, सन्नाटो, कोई जीरो कोने। हय्युल कय्यूम अल्लाह जी जात जिंदा। वो पुछा कंदो लिमनिल मुल्कुल यौम, ये लफ्ज अल्लाह जा पूरी कायनात में गूंजंदा। जर्रे जर्रे ताई कायनात जो जेको जर्रो होंदो उन जर्रे ते वो आवाज पहुंचंदो। रब पुछा कन लिमनिल मुल्कुल यौम, अज कंहिंजी बादशाही आ, कोई जवाब ॾेई न सघंदो। कोई हूंदो ई कोन जवाब ॾियण वारो। पोइ पुछा कंदो ऐनल जब्बारीन, केॾां विया झुकाईंदड़, केॾां विया बादशाह, काॾे विया दुनिया जा मालिक। आहे त केर जवाब ॾे, कोई जवाब न ॾींदो। अल्लाह टे दफ़ा ऐलान कंदो लिमनिल मुल्कुल यौम, तिन दफन का पो अल्लाह पान जवाब दींदो आ लिल्लाहिल वाहिदिल कहार। अच्छा जी ॾिसो अकेले वाहिद कहार अल्लाह जी यही बादशाही है। अल्लाह जे महबूब फरमायो पो ओचतो अल्लाह वरी चईन फरिश्तन के पैदा फरमाइंदो। इसराफील के फरमाइंदो वरी सूर फूक क़यामत अचे। पो इसराफील टी सूर फूकींदो क़यामत जी। पहिरीं सूर घबराहट जी, बी सूर मौत जी, टी सूर क़यामत जी। क़यामत अची वई, हाणे मुर्दा जिंदा थियन, हाणे कब्रू फाटन, माण्हू अचन, इंसाफ जो तराजू लगे।
वो नबी साईं फरमाइन था अल्लाह जिब्राईल मीकाईल इज़राईल इन्हनि टिनी खे अर्श तां लाहे फरमाइंदो वञो जन्नत मां बुराक कायो जन्नत मां वॻो खणो सिधो मुंहिंजे महबूब जे मदीने जी क़बर जे भरिसां वञी बिहो महबूब जी क़बर फाटे ॿाहिरि निकिरे जन्नत जो वॻो पेश कजो जन्नत जो वॻो पाए बुराक ते सवार थी मुंहिंजे हुज़ूर पेश थे महबूब मूं वटि सभ खां पहिरीं अचे अल्लाहु अकबर अल्लाह जा महबूब फरमाइन था हजरत जिब्राईल हजरत मीकाईल हजरत इज़राईल जन्नत जो वॻो खणी बुराक काए मुझे कबर मुबारक ते ईंदा मुझी कबर मुबारक फाटंदी मां ॿाहिरि निकिरंदमि महबूब जी ॿाहिरि निकिरंदा हर ये हदीस जे रवायत में आ साईं जन अॻियां निहार ईंदा खाली मैदान ही मैदान होंदो पोइ ते निहार ईंदा अखियूं में ते सॼे निहार ईंदा खॿे निहार ईंदा कोई नज़र न ईंदो हज़रत जिब्राईल खां पुछा कंदा ओ जिब्राईल अॼु छा आहे छाजी ॻाल्हि आहे छाजो ॾींहुं आहे हज़रत जिब्रील अर्ज़ कनो या नबी अल्लाह अॼु क़यामत जो ॾींहुं आहे अॼु हिसाब किताब जो ॾींहुं आहे अॼु ज़ालिमनि ते पकड़ जो ॾींहुं आहे अॼु मोमिननि खे ईमान जो बदिलो मिलण जो ॾींहुं आहे अॼु मुनाफ़िकनि खे निफ़ाक़ जी पकड़ कई वेंदी अॼु मुजरिमनि ते पकड़ कई वेंदी अॼु ईमान वारनि इबादत गुज़ारनि खे पंहिंजी तक़वा जो बदिलो मिलंदो अॼु जन्नती जन्नत में वेंदा दोज़खी दोज़ख में वेंदा तॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि मां पानी गड़ी वेंदो रोई करे चवंदा ओ जिब्राईल मुंहिंजी उम्मत जो छा थियो किॾां वई हज़रत जिब्रील अर्ज़ कंदो या नबी अल्लाह अञा तव्हांजी क़बर मुबारक खोली वई आहे हाणे अबू बकर जी क़बर खुलंदी हाणे उमर फारूक जी क़बर खुलंदी ईअं हा खज़ान बअस यौमल क़ियामत तव्हां फरमायो त मुंहिंजे हथ में अबू बकर जो हथ हूंदो मुंहिंजे खॿे हथ में उमर जो हथ हूंदो अॼु इन्हनि जूं क़बरूं खुलंदियूं पोइ तव्हां अल्लाह जे हुज़ूर हाज़िर थींदो ताकि उम्मत जूं क़बरूं हाणे खुलंदियूं तॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह रब्बुल आलमीन दी निगाह कंदा तॾहिं हज़रत जिब्रील अर्ज़ कंदो या नबी अल्लाह अॼु तव्हां परेशान न थीजो अॼु तव्हां सां ख़ुदा वाइदो कयो वलसौफ युअतीका रब्बुका फतरज़ा अलम यजिदक यतीमन फआवा ऐ सोना नबी तोखे ज़रूर मां राज़ी कंदो अॼु तव्हांजे रज़ामंदी जो ॾींहुं आहे अॼु तव्हां ज़रूर अल्लाह खां राज़ी थींदो अल्लाह जा महबूब मुरब्बी अरबी कुरैशी दिलबर पैगंबर हज़रत मुहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे हुज़ूर हाज़िर कया वेंदा एॾा माण्हुनि जूं क़बरूं फाटंदियूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं मुर्दनि खे क़बर मां कढंदो त उन्हनि खां चार सवाल कया वेंदा जेसीं कब चइनि सवालनि जा कोई जवाब न ॾे तेसिताईं उन्हनि जा पेर क़बरुनि में फाथल हूंदा तेसिताईं उन्हनि जा पेर हटी न सघंदा पहिरियों सवाल इहो कयो वेंदो हर जिन ऐं बशर खां हर इंसान खां इहो क़बर मां उथण सां सवाल कयो वेंदो पंहिंजी उमिरि कहिड़नि कमनि में गुज़ारी नेक कमनि में या बुरनि कमनि में पंहिंजी उमिरि कहिड़नि कमनि में गुज़ारी ॿियो सवाल इहो थींदो त पंहिंजी जवानी कीअं कहिड़नि कमनि में गारी टियों सवाल थींदो पंहिंजे इल्म ते तो अमल केतिरो कयो ऐं चौथों सवाल थींदो माल कीअं कमाए कीअं ख़र्च कई जेसिताईं का चइनि सवालनि जा कोई जवाब न ॾींदो तेसिताईं हुनखे कोई जवाब कोई उतां पेर छॾाए न सघंदो मकातिल बिन सुलेमान रहमहुल्लाह अलैह जो बयान नबी मकातिल बिन सुलेमान फरमाए थो जॾहिं माण्हू पंहिंजी क़बरुनि मां उथंदा 100 साल चुप बीठा हूंदा कंहिंमें जुर्रत न हूंदी जो ॻाल्हाए सघे वरी ॿिया 100 साल वरी ॿिया ईंदा जो 100 साल माण्हू ईअं बीठा हूंदा रब जे इज़्तिराम में परेशान हूंदा वरी 34वीं सदी ईंदी 100 साल माण्हू ईअं बीठा हूंदा जो ऊंदाए में हैरान हूंदा वरी 4वीं सदी ईंदी माण्हू ईअं परेशान हूंदा जो हिक ॿिए सां झगड़ो कंदा तव्हांजो 700 साल गुज़री वेंदा तॾहिं मलाइकनि खे मिनथूं कंदा त अल्लाह खे चओ वक़्तु नथो गुज़रे हिसाब करे तॾहिं
तॾहिं अल्लाह फरमाईंदो वकज़ालिक अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। दुनिया में तमाम मुंहिंजूं आयतूं विसारियो हुयूं, दुनिया में तमाम मुंहिंजो ज़िक्र विसारियो, तमाम मुंहिंजी यादि विसारे छॾी हुई, मुंहिंजे दरवाज़े खे तव्हां विसारे छॾियो, अॼु रब बि तव्हांखे विसारे छॾियो, उन्हनि जो वक़्तु पास थींदो ई कोन। ऐं हदीस पाक में आहे जॾहिं मोमिन क़ब्र मां निकिरंदो त 50,000 सालनि जो ॾींहुं ईअं गुज़री वेंदो ॼण 4 रकातूं फर्ज़ पढ़ी सलाम फेरियो अथई। ये तकड़ियूं हदीसूं तो ॿुधायां, तव्हांखे ख़बर न आहे घणियूं ॿुधाए वियो आहियां, पर पूरो ध्यान ॾियो। क़यामत जो मंज़र ख़तरनाक हूंदो। अल्लाह जा रसूल हिकिड़े ॾींहुं घर वेठा मानी पिया खाइनि। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा नबी साईं जिन जी घरवारी वेझी थी वेठी मानी खाइनि पिया, कचहरी हले पई। सोची साईं हिकिड़ी ॻाल्हि पुछां? साईं जन फरमाया पुछ कहिड़ी? चई साईं क़यामत जे ॾींहुं दोस्त दोस्त खे सुञाणे सघंदो? बस इहो सवाल करण जी देर हुई, साईं जन मानी अध में छॾी रोअण शुरू करे छॾियो। इहो फिक्र हो नबी। साईं जन बाह अखियुनि ते रखी रोअण शुरू करे छॾियो ऐं पाण फरमायो आयशा 3 जायुनि ते कोई कंहिंखे कोन सुञाणे सघंदो। जिते आमाल नामा तोरिया वेंदा हर फिक्र में हूंदो शख्स त अलाए मुंहिंजा छा थींदो। 2 नंबर ते साईं जन फरमायो जिते आमाल नामा विरहाया वेंदा उते कोई कंहिंखे कोन सुञाणे सघंदो। ज़ालिमनि मुजरिमनि गुनहगारनि खे सीने के चीरे हथ विचां टुपाए पुठन मां कढी धिक्का ॾेई उन जी हालत में खबे हथ में आमाल नामो मिलंदो ऐं जिन खे सॼे हथ में आमाल नामो मिलंदो। पाण फरमायो आयशा जिन खे खबे हथ में आमाल नामो मिलंदो उन्हनि जे लाइ बर्बादी हूंदी। हिक ॿिए ते पिटकार ही लानत कंदा। जिंदगी गुनाहन में न गुजारियूं आ, अल्लाह के राजी कयूं आ त छा थी वञे आ मुख्तसिर जिंदगी गुजारे अॼु छा थींदो। ऐं नबी पाक फरमायो जिनखे खबे हथ में आमाल नामो मिलियो वो जहन्नम में मोकिलियो वेंदो, पर जंहिं खुश नसीब जूं नेकियूं वधी वयूं गुनाह घटि हुआ उन माण्हू के सॼे हथ में आमाल नामो मिलंदो, पर एड़ी सूरत में जो सवारन ते सवार करे मेहमान जी हैसियत में सॼे हथ में आमाल नामो ॾेई चयो वेंदो इस्तक़बाल कयोसि मुबारकूं ॾियोसि। महशर जो मैदान इस्तक़बाल कंदो, सभु मुबारकूं ॾींदा। सोट मासात चाचा मामा पुफियूं मासियूं मारो सभु भई अची हुनखे मुबारक ॾींदा, पीउ मां बच्चा मुबारकूं ॾींदा, पर खुद रसूलुल्लाह भाकुर पाए मुबारक ॾेई होज़े कोसर जो जाम प्यारे रवानो कंदो त रब रहमान पाण बि उनखे मुबारकूं ॾेई पोइ जन्नत में मोकिलींदो। खबे हथ में आमाल नामो कंहिंखे मिलंदो जंहिंजा गुनाह जा ज्यादा हूंदा। सॼे हथ में आमाल नामो कंहिंखे मिलंदो जिन जूं नेकियूं ऐं सवाबनि जा कम ज्यादा थियल हूंदा। 3 नंबर ते साईं जन फरमायो पहिरें नंबर ते जिते आमाल नामा तोरिया वेंदा उते कोई कंहिंखे न सुञाणे सघंदो। 2 नंबर ते साईं फरमायो जिते विरहाया वेंदा आमाल नामा उते बि कोई कंहिंखे न सुञाणे सघंदो। हदीस में एतिरो आहे त क़यामत जे ॾींहुं सभु जने शख्स गॾु थींदा, हिसाब अञा न थींदो त रब पाण हिकिड़ो ऐलान कंदो जेको सभु ॿुधंदा। रब ऐलान कंदो त अॼु आमाल नामा सभिनी जा पंहिंजे पंहिंजे हथनि में आहिनि। हर को पंहिंजे आमाल नामे जो पाण ज़िम्मेदार आहे। जेको खुश नसीबी ॾिसे बिशारत मिलेसि, पंहिंजे आमाल नामनि में फतह ऐं कामयाबी ॾिसे तो वो रब जो नालो वठी शुक्र अदा करे, पर जेको पंहिंजे आमाल नामे में नाकामी ॾिसे तो वो ॿिए ते मलामत न करे पाण खां भाए
जो हू पान बुरा अमल करे आयो आहे अज केते मलाम अज केसां ज्यादती न कई वेंदी हर के पांजे अमलन जो बदलो मिलंदो जर्रो भलाई जो कई पूरो अखिन सां ॾिसो जेको जर्रो बुराई जो कयो अज अखिन सां ॾिसंदो अज रब जी कोरट में इंसाफ होंदो ना इंसाफी न कबी जालिम के जुल्म ते पकड़ कई वेंदी मजलूम ते मजलूमियत जे करे जन्नत में मोकलियो वेंदो बिन जायन ते 3 नंबर दे साजन फरमायो आय आयशा जो मंजर कयामत में खतरनाक वो होंदो जिते कोई के याद न करे सगंदो वो मंजर ही होंदो जहन्नम मां हिकड़ी खौफनाक गिची निकरंदी जिने वात में पाए होंदी पोरो मशर जो मैदान पे ॾिसंदो सभिनी ते उहा गिची आवी होंदी ऐं उहा ऐलान पई कंदी अल्लाह टिन माण्हुनि ते मूंखे मुसलत कयो आहे जेसिताईं उन्हनि खे गीले दोज़ख में न उछलायां तेसिताईं मूंखे वापसि वञण जी इजाज़त कान्हे हदीस पाक में वह खौफनाक गिची पहिरियों ऐलान कंदी त टिन माण्हुनि ते मुसलत आहियां पहिरियों वो माण्हू जे दुनिया में अल्लाह सां ॿिए खे शरीक कयो हूंदो जे पुकार में अल्लाह जे प्यारनि खे शरीक कयो हूंदो अॼु उनखे कीले दोज़ख में न वञा तेसिताईं मूंखे वापसि वञण जो हुकुम कोन्हे छो जो पुकार हिकु अल्लाह जो हक़ आहे अल्लाह जा प्यारा बाना बि बानान अल्लाह कोन्हनि इन जे करे अल्लाह जो क़ुरान रब्बुल आलमीन जो फरमान अल्लाह जो नारेब क़ुरान सिपारो नंबर 24 सूरत जो नालो मोमिन आयत नंबर 60 में अल्लाह जो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाह वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन फरमाए तो तव्हांजो रब उदऊनी अस्तजिब लकुम तव्हां मूंखां दुआऊं घुरंदा कयो मां ई तव्हांजो दुआऊं कबूल कंदुसि इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती जिन मुखे सडण का वडाई कई मुंहिंजी इबादत का वडाई करे बेन के मुंहिंजे बानन के पुकारियूं पे मुखे नथे सड कयो सयदखुलून जहन्नम दाखिरीन कुरान फरमाए तो उनके ख्वार करे जलील करे दोज़ख में दाखिल कयो वेंदो जलील इं कयो वेंदो जलील किए करे ता तर्जुमो पढ़जो कुरान जो इं लफ्जन तो उनके जलील करे दोज़ख में गिलियो वेंदो उछलायो वेंदो जलील किए कयो वेंदो या दोज़ख मां निकतल खौफनाक गिची उन ज़ालिमन जा टोला ठाए उनन के पकड़े खणी जलील करे सबनी जे अग्यां ख्वार करे सब दिसंदा तो ख्वार करे दोज़ख में उछलाइंदन शफाअत वफात कोन होंदी उन जे लाइ शफाअत न होंदी हिसाब लाइ अचंद शफाअत थे न वो ॿाहिरां ई ॿाहिरां पार्सल थी दोज़ख में उछलाया वेंदा छा जो रहम छा जी सिफारिश मुशरिक लाइ काई सिफारिश कोन्हे उतां खजी दोज़ख में वेंदा खत्म अल्लाह जे अॻियां ईंदा ई कोन उनखां मौक़ो ई कोन मिलंदो अॻियां अचण नंबर 2 उहा खौफनाक गिची चवंदी बे नंबर ते अल्लाह उन माण्हू ते मूंखे मुसलत कयो आहे जे माण्हू दुनिया में मस्तियूं करे ज़ुल्म कया फेसबुक ते पढ़ो ॾिसो अॼु हिकिड़ी नंढड़ी छोकिरी ॼाई 7 ॾींहंनि जी पी गोलियूं हणी मारे छॾियो त पुट छो कोन ॼणी धीअ ॼणी ते अॼु अॼो कंहिं दोस्त ॾेखार एॾा ज़ुल्म अञा क़यामत न अचे क़यामत थियण खपे जल्दी थियण खपे ताकि अहिड़नि ज़ालिमनि ते ख़ुदा पकड़ करे माण्हुनि इंसाननि ज़ालिमनि घटि नाहे कई पर यारो अल्लाह वॾो बुर्दबार आहे वॾो बुर्दबार हलो दरगाहुनि ते मुशरिकनि घटि कई आहे जीअं रब खे सजदो कबो आहे झुकी तीअं कब्र खे सजदो था कर
जे काबे जो तवाफ कबो आई बुजुर्गन वलियन जी कब्रुन ते ये तवाफ था कन एडो शिरक अल्लाह का सवा बे के सजदो करण हराम हो अल्लाह जे प्यारन के मिलाए उन्हन के था खुदा बनायो पहले नंबर ते मुशरिक दोज़ख में बे नंबर ते वाज गिची चवंदी खौफनाक जहन्नम मां निकतल गिची चवंदी त ज़ालिमन जिन दुनिया में मस्तियों करे जुल्म कया शरारतों कयूं अज उन्हन के गीले जलील करे दोज़ख में उछलाईंदम टे नंबर ते हदीस में आ तो वा खौफनाक गिची चवंदी त क़यामत जे इनकारन के अज अखिन सा दिसणो पइजी वियो त क़यामत आई या कोन आई अज क़यामत जे इनकारन के ये गीले जलील करे दोज़ख में उछलाईंदा हदीस में आइन टिन्ही जा टोला ठाया विंदा मुशरिक उथन पो सब उथंदा टोले सजे टोलन के खणी दोज़ख उछलाईंदी ज़ालिम उथन ज़ालिमन जा टोला ठाए दोज़ख में उछलाया विंदा क़यामत जा इनकारी मुनकर उथन जेके क़यामत के कूड़ो चवंदा वकुन्ना नुकज़िबु बियौमिद्दीन यौमिद्दीन के क़यामत जे ॾींहं के कूड़ो चवंदा उन्हनि जा टोला ठहंदा खणी दोज़ख में उछलाए पो हिसाब शुरू थींदो अज़ीज़ो केतिरो बि हुजे खतरो लेकिन नबी साईं जन वॾा खुदा जो कसम वफ़ादार थव नबी साईं फरमायो हर नबी के कान का मकबूल दुआ ॾिनी वई पो सब हिक मकबूल दुआ ॾिनी वई त या घुरंदो जेका शे कबूल थींदी पो सभनी नबीयन दुनिया में दुआ घुरी छड़ी मां मोहम्मद दुआ रखी आ इस पेर में क़यामत जड़ी उम्मत लाए घुरंदुस आए वफादार या न पो अज अञा भी सुन्नत नबी जी जिंदगी में नबी जी सुन्नतुन ते अमल न कयो अञा भी सुन्नत बेगानी रहे ही फतवा बुधो दाढ़ी रखण नबी जी सुन्नत आ चेहरो ढकण मथो ढकण नबी जी सुन्नत आ चेहरे ते दाढ़ी रखण नबी जी सुन्नत आ ऐं ॿियो भी इलाही सुन्नतूं पर इहा फतवा बुधो ये फिके जी फतवा ऐं इस्लाम में उसूल आ त दाढ़ी कूरण नाजायज ऐं हराम आ एतरी हराम आ जो जेकॾहिं दाढ़ी कूड़ियो अज़ान ॾींदो त इहा बांग न थी जेकॾहिं दाढ़ीअ कूड़ियो तकबीर हणंदो त जमायत जी निमाज़ न थींदी जेकॾहिं को दाढ़ीअ कूड़ियो निमाज़ अॻियां पढ़ाए भले हाफ़िज़ हुजे निमाज़ अॻियां पढ़ाईंदो पंहिंजी त न थींदसि ॿियनि जी निमाज़ न थी जेको दाढ़ी कोरण खां पोइ निमाज़ तो पढ़े निमाज़ न थी थे तकबीर तो पढ़े तकबीर न थी थे अज़ान तो दे अज़ान न थी थे पोइ इन दाढ़ी कोड़ में छा थो मिले क़यामत जड़ी शफाअत भी न थी मिले अज अज़म कयो इंशाअल्लाह असां पंहिंजे चेहरन ते रसूलुल्लाह जी सुन्नत वारो ताज सजाईंदासूं चो इंशाअल्लाह ताला पूरे वकार सा असां पंहिंजे चेहरे ते सुन्नत रखंदासूं दुनिया रुसे पुसे धूड़ पाए असां महबूब जी सुन्नत जा नौकर आहियूं चो इंशाअल्लाह सुन्नत सजाईंदा ऐं मथो ढकण भी सुन्नत थो अज खां पोइ तव्हांजो मथो उघाड़ो न हुजे हमेशा ढकियल चो इंशाअल्लाह नमाज 5 वक्त माण्हुन के अमल करण ॾुखियो लगंदो आ पैसा भरण सोला लगंदा तकलीफ जेका बि हुजे कंदासूं पर अमल कोन पुजंदो साईं अलाए छा बंदिश थी वई आहे मूंखे दुकान खोलियो तम त धंधो कोन्हे गाॾी वरितम त वरी सेट न थी थिए नौकरी लाइ कागज़ ॾिना अथमि त नौकरी नथी मिले पैसा बि पासिया अथमि पोइ बि नथी मिले रिश्तो ॾिसी आया आहियूं त वरी ॿियनि खे ॾेई छॾियूं जिते तो हथ विझां तो उते रुकावट आहे साईं माण्हुनि लाइ छा करे छॾियो आहे छा माण्हू ख़ुदानि छा तो माण्हुनि खे ख़ुदा तो समझी मुख़्तार कुल तो समझी माण्हुनि लाइ छा करे छॾियो माण्हुनि खे ताक़त आहे जो तक़दीर जे कलम खे फेराए सघनि माण्हुनि कुझु कोन्हे कयो तो पंहिंजो पाण के पाण बंदिश कई आहे कीअं बंदिश थींदी आहे ख़बर अथव ॿिनि तरीक़नि सां
जने इंसान गुनाह कंदो आ त रहमत जा दरवाजा बंद थी वेंदा। ये बेन कुछ कोन करे तो पांजे गुनाहन जे करे तो पांजे वबाल पे भोगी। पहली तौबा कर तो खुदा माफ करे। बे नंबर ते फज्र नमाज न पढ़न जे करे कमन में रुकावटूं थींदियूं आहिनि। फज्र पढ़ूं कोन रुकावट त थींदी। हाणे जे करे तोखे मां ॾस ॾियां त हिकिड़ी जाइ ते फ़कीर आहे, धागन जा ढिग रखियो वेठो आ, जेको तो अचेस 10,000 तो वठे, बंदिश तो तोड़े। पो तू वञी घर ॻाल्हि कंदे त ज़ाल चवंदी है पो मां बि थी हलां, कराए चंगजी कराई। हाणे हितां पिया वञनि गॾ जो बंदिश था तोड़ाइनि। हाणे उते फ़कीर ॾे आया, फ़कीर जो ॻाल्हि ॿुधो, कारो छेलो मूंखे खपे 14 जी राति जो, कारो छेलो भी मुझे खपे, 10,000 भी खपन, आईंदे अचो तो कुकड़ियों भी खणियो अच जाओ। हाँ यो फ़कीर छेलो भी ॾियण लाइ तैयार आ, कुकड़ियों भी ॾींदो, 10,000 भी ॾींदो। अञा जे फ़कीर फरमाइश कहे त उहा भी पूरी कंदो, कपड़ा ॾे ही ॾे, उहो त फरमाए पूरी कंदो। पर अदा इहो ॾस तोखे मिलियो कई न, हाणे ॿियो ॾस तो ॾियां सफ़ा सोलो पर मुफ्त में। बंदिश न टोड़े त हक़ानी कूड़ो। मूंखे ख़ुदा जे क़ुरान में यकीन आहे, तव्हां अमल कंदो, बंदिशूं जबलनि जहिड़ियूं हूंदियूं, टुटी वेंदियूं, मूं तोड़ियूं आहिनि। मूं तजुर्बो कयो आहे, पर उहो आहे मुफ्त में ॿुधाइबो कोन्हे, सुन्नत थींदी। तव्हांजो अॻिते ख़र्च कोन थींदो, रुगो मूं ते सुन्नत एॾा ॾिजाओ। इते लहराए विया त भेण मरी वियासीं, चलो मूंखे न ॾिजो, मां तव्हांखे बख़्शो। इन फ़कीर जी बंदिश तोड़न खां वधीक अमल ही आ त पाबंदी सां जमायत सां फज्र जी नमाज पढ़ी, सलाम फेरे, यासीन जी तिलावत करे उथो। इंशाअल्लाह तव्हां जंहिं कम में हथ वेंदा, दरिया जी मौजुनि वांगुरु कम जारी थी वेंदो। समझ में आई ना बस जो इंशाअल्लाह फज्र नमाज पाबंदी सा, जोहर नमाज पाबंदी सा, असर नमाज पाबंदी, मगरिब पाबंदी, इशा पाबंदी सा। हाँ शादी हुजे, भत्तो हुजे, दोला हुजन, वटो मानिया चांवर पिया अचन, देर पई थे, मेहमानन छा बि हुजे, अज़ान अची वई, उहे भत वारा उते हले चांवरन बि फाथल हुजन, तू अल्लाह जे दर ते अल्लाह अकबर नमाज पढ़। तो घोटा मोड़ बधा पिया थी, हार टंगिया पिया थी, मिट माइट स्टेज ते चढ़ियो वेठो आई, बोसकीअ जो पटको पाए, हूअं टोपी पाईंदो कोन, अॼु बोसकीअ जो पटको पातो पिया वेठो आहे। ओच तो बांगे चे अल्लाह अकबर, ऐ घोट उथी, तुंहिंजी इहा घोट जी ख़ुशी घटि आहे, अल्लाह तोखां वॾो आहे, अकबर जी माना वॾो, अल्लाह जो दर वॾो अथई। हलिया इन्हनि हारनि खे हिते छॾ, मोड़ के लाए, तूं वञी लत शैतान खे हणी, सिधो हल मस्जिद में नमाज अदा करे अची वे, त इन शादीअ में बि तोखे नमाज जी बरकत हमेशा मिली वेंदी। पर हाणे जेका ये कुंवार इन्हे त हणाया न मेकअपनि जा लेपा। हाणे नमाज जो टाइम थी वियो, वुज़ू कीअं करे, मुंहुं धोए, पोइ त इहे सॼी ब्यूटी पार्लर जी मेहनत ख़राब थी वेंदी। पोइ हाणे इहा छा करे, इन्हनि न्याणियुनि खे, इन्हनि भेनरुनि खे, इन्हनि मुंहिंजी प्यारनि भेनरुनि खे इहो अर्ज़ा, शादी हुजे, छा बि हुजे, ख़ुशी हुजे, जेकॾहिं मेकअप थियूं कयो त सभ खां पहिरीं वुज़ू करियो, वुज़ू खां पोइ मेकअप करियो, ताकि तव्हांजी नमाज का बि गुस्से न। वुज़ू थियल हुजे, वुज़ू नमाज जो टाइम थे, नमाज पढ़ी छॾियो, नमाज न गुस्से। नमाज उहा शइ आहे जंहिंमें 700 दफ़ा रब क़ुरान में हुकुम कयो आहे। भला एतिरो ॿुधायो, अल्लाह असांजो ख़ैर ख़्वाह या बद ख़्वाह? ख़ैर ख़्वाह आहे न, जेका 700 दफ़ा ॻाल्हि तो चवे, ये करियो, पढ़ो नमाज, पढ़ो नमाज, पढ़ो नमाज, अक़ीमुस्सलाह, नमाज कायम करियो, 700 दफ़ा हिकिड़ी शइ चई अथई त ज़रूर ख़ैर ख़्वाह ई आहे न, हुन में असांजो फ़ाइदो आहे न। मोहम्मद मूसा जे जलसे में अचण वारो हज़रत मूसा खां अल्लाह सवाल कयो,
ऐ कलीम मूसा तोखा सवाल पूछा जी हाओ अल्लाह तो पूछे हजरत मूसा का सवाल चो सुभान अल्लाह। अल्लाह तो पूछे ऐ मूसा ऐ गाल आखिरी तो क्या वो दुआ तो करा ऐ मूसा तो कदे मुंहिंजे लाइ अमल कयो आ त हजरत मूसा अलैहिस्सलाम अर्ज कयो या अल्लाह मां सब अमल तुंहिंजे लाइ कया केड़ा कया थी चई मां नमाज़ूं पढ़ंदो आहियां तिलावतूं कंदो आहियां ज़िक्र कंदो आहियां नेकियूं कंदो आहियां सदको कंदो आहियां माण्हुनि सां ख़ैर ख़्वाहियूं कंदो आहियां हे त मां इलाही नेकियूं कयूं आहिनि। अल्लाह फरमाए इहे सभु तो पंहिंजे लाइ कयूं आहे जेकॾहिं तो नमाज़ पढ़ी आहे त क़यामत जॾहिं तुंहिंजे लाइ दलील थींदी जेकॾहिं तूं क़ुरान पढ़ियो आहे त इहो तुंहिंजे लाइ नूर आहे जेकॾहिं ज़िक्र तो करी त इहो तुंहिंजे लाइ दिलि जो सुकून आहे जेकॾहिं तो सदको कयो त क़यामत जॾहिं तुंहिंजे लाइ छांव थींदी ही त सभु तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ तो छा कयो आहे। तॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम बीह करे चवण लॻो या अल्लाह ॻाल्हि त वाकई सही आहे ही वाकई मूं पंहिंजे लाइ कयां चए पोइ मुंहिंजे लाइ चई या अल्लाह तुंहिंजे लाइ कहिड़ो अमल थींदो आहे तॾहिं अल्लाह फरमाइस कॾहिं ईअं थियो आहे जो तो कंहिंसां मुहबत कई हुजे मुंहिंजे ख़ातिर उनमें तुंहिंजी नफ़सानियत तुंहिंजी मर्ज़ी तुंहिंजी तबियत शामिल न हुजे अल्लाह ख़ातिर मुहबत कई हुजे ऐं कंहिंसां नफ़रत कई हुजे त बि मूं रब जे ख़ातिर मां रब जे ख़ातिर तो नफ़रत कई हुजे कंहिं बदकार सां एबदार खे सम्झाइण खां पोइ बि जेकॾहिं उहो नथो राह ते अचे त वनखलउ वनतरुक मन यफजुरुक पोइ तो इनखे छॾे ॾिनो मूं मोड़े छॾी उन खां एराज़ करे छॾी मुंहिंजे ख़ातिर तो नफ़रत उन खां कई मुझे नाफरमान खां तो नफरत कई हुजे मुझे खास बाने सां तो मोहब्बत कई हुजे मुझे खातिर करे ये थियो जी हाँ साईं अल्लाह फरमाए तो इहो अमल मुझे लाए थई ॿिया तुंहिंजे लाइ थई। असां छा था चऊं आलिमन सां मोहब्बत करियो आलिमन जो साथ ॾियो दीनदारन जो साथ ॾियो हाफिजन आलिमन कारन बुजुर्गन जिन दीन जी खिदमत जो मरण घड़ी ताईं अज़म खयो आहे उन्हनि जो साथ ॾियो हक़ जी जमायत जो साथ ॾियो परचम नबवी जो साथ ॾियो जमीयत उलमाए इस्लाम धरती ते वाहिद उहा जमायत आहे जंहिं आला कलिमतुल्लाह जे निफाज़ जे लाइ सुबुह शाम मेहनत ऐं कोशिश कई आहे ऐं हक़ जे आलिमन जो इहो पैगाम आहे त इन धरती ते यहूद ऐं कादियान ऐं हुनूद जो निज़ाम न हलंदो इन बातिल निज़ाम खे तोड़े इन धरती ते कुरान जो निज़ाम नाफ़िज़ कबो जो इंशाअल्लाह पोइ आलिमन जो साथ ॾिबो ऐं वो सीसा पिलाई दीवार कादियान जे अॻियां ख़त्म नबूवत जी दाइम ऐं कायम करे चुका आहिनि मुल्क जे आइन में ही जमीयत उलमा इस्लाम जे आलिमन वक्त जे हाकिम के मजबूर करे कादियान के गैर मुस्लिम अक़लियत करार लिखराए छॾियो। तव्हां ॾिठो यहूदी जनेब खुदा जे घर मस्जिदुनि ते जानवर बणजी हमलो आवर थींदा आहिनि त उन्हनि जे अॻियां शीशा पिलाई दीवार जी ॾेई ऐं नाम ऐं अल्लाह जे घरनि मस्जिदुनि जो जेकॾहिं तहफ़ुज़ कंदी आहे त उहा जमायत जमीयत उलमा इस्लाम हूंदी आहे। कराची जी मदीना मस्जिद जो मस्जिद शहीद कयो पार्क ठारायो कंहिं तहफ़ुज़ करायो अबाबील केर बणिया जमीयत उलमा इस्लाम। सखर में 19 मस्जिदों शहीद थियूं दोबारा तामीर कंहिं करायूं कंहिंजी रणिन ते अल्लामा राशिद साहब जी रणिन ते जमीयत उलमा इस्लाम जे आलिमन ऐं जियालन जे नारन ते अज जमीयत उलमा इस्लाम चाहे थी तहाने आला कलमतुल्लाह ते पंहिंजा हर शे पेश करियो पंहिंजो वोट भी अल्लाह जे दीन जे निज़ाम ऐं निफाज़ जे लाइ आलिमन खे ॾियो तो इंशाअल्लाह वोट भी आलिमन के दिबो इंशाअल्लाह साथ ही मोहब्बत भी आलिमन सा कभी ऐं जमीयत उलमा इस्लाम जो साथ दिबो तो इंशाअल्लाह हक़ जी जमात जो साथ दिबो।
आई सुतल जने उथंदा त मुल्क के धूड़ करे छॾींदा इंशाअल्लाह हक़ जे आलिमन जी सोबत थींदी जमीयत उलमा इस्लाम के अल्लाह गलबो ॾींदो जो मुल्क में इस्लामी कानून इस्लामी कानून ईंदो त रहमत ईंदी टैक्स भरींदा आहियो टैक्स भरींदा आहियो न हर शइ जो साबुण जी चकी वठो टैक्स ब्लेड वरतव सेफ्टी टैक्स सर्फ था वठो टैक्स कपड़ा था वठो टैक्स मोबाइल में बैलेंस था विझरायो त टैक्स तो कटजे 100 रुपए में बैलेंस विझराइबो आहे त घणा ईंदा 70 30 रुपया टैक्स कटजे ये छाजा कट जाऊं ये छाजो टैक्स आहे इस्लामी निजाम के मानून समझो कोने तवज्जो कजो इस्लामी निजाम में ई कानून त मुसलमानन जे मुल्क में मुसलमानन का टैक्स न वरतो वींदो जिम्मी ऐं काफरन का टैक्स वरतो वींदो जो मुसलमानन जी हुकूमत आ मुसलमानन जो मुल्क आ हू जिम्मी उधारा जी वेठा उनका टैक्स वठो हाणे असां केर आहियूं मुसलमान आहियूं न मुल्क में इस्लामी जमहूरिया पाकिस्तान इस्लामी आ न पोइ इस्लामी मुल्क में असांजो मुल्क आ टैक्स चोॾियूं टैक्स त धारिया ॾींदा हाणे असां वेठा आहियूं पंहिंजे मुल्क में पर धारिया थियो यहूदी एॾा हरामी आहिनि त असां खां टैक्स वठनि था त मुल्क असांजो आहे इन करे तव्हां असांखे टैक्स ॾियो हर तरह जा टैक्स जे इस्लामी कानून आयो त मुल्क में क़ौम ते टैक्स माफ़ आयो सिर्फ कुरान जे निजाम में ही थी सके थो यो खुदा जो कसम या गाल हकीकत आहे निजाम कुरान जो हूंदो तॾहिं इंसाफ मिलंदो न त इंसाफ जो फूकू हणण वारा इलाही आया ही त एॾो हरामी खणियो अञा चढ़ियो कोन त ओ बिजली जा बिल खणियो लाइटर सां मैं जला दूंगा कोई बिजली का बिल नहीं होगा माण्हुनि जो पिण वाह 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 जो कम थी वञे भोले खे त आज़मायूं हाणे मुल्क जूं चतियूं कढी छॾी हाणे पिनण जहिड़ा माण्हू करे छॾिया अथई पर अञा बि चए थो त आऊं को लहंदुसि जा कुर्सी था अरे लहो भेणा कुर्सी हलाइण अचनि ई कोन थी लहो न मां कोन लहंदा ये मौलाना सही कोन्हे को मौलाना ग़लति आहे फलाणो ग़लति आहे मां कोन लहंदुसि मौलाना जी ॻाल्हि तो खां कंहिं पुछे लहो कुर्सीअ तां नथो लहे छाजे करे जो यहूदी पंहिंजा मफ़ादात इन मां हासिल था करण चाहिनि त मुल्क में छा छा करणो आहे अॻियां कयूं ये सभु असांखे मफ़ाद कादियानी पंहिंजा मफ़ादात हासिल करण था चाहिनि लेकिन चो इंशाअल्लाह जेस ताईं हक़ जा आलिम ऐं जमीयत जा जियाला ख़त्म नबुव्वत जा रज़ाकार मुल्क में ज़िंदान त मुल्क जो भी तहफ़्फ़ुज़ कंदासीं मुल्क जी सरहदात जो भी तहफ़्फ़ुज़ कंदासीं अफ़वाज पाकिस्तान जो भी तहफ़्फ़ुज़ कंदासीं त चो ख़त्म नबुव्वत जो भी तहफ़्फ़ुज़ करे पंहिंजो ईमान खे बचाईंदासीं इंशाअल्लाह आलिमन जो साथ ॾिबो बस मां जेको चयो अल्लाह से पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा